वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह तालीम खाते के वफ़ाक़ तरफ़ां मुंतक़िल थियल NCHD ऐं BACS स्कूल्स के टेक ओवर करण जी हिदायत करे छॾी। वडे वज़ीर सेंटरनि ते पढ़ाईंदड़ उस्तादनि जी पघार 8,000 मां वधाए 25,000 करण जो ऐलान कंदे चयो आहे त इन्हनि उस्तादनि खे कुझु ॾींहनि खां पोइ टेस्ट ॾियण जो मौक़ो ॾिनो वेंदो। जेको उस्ताद टेस्ट पास करे वञे उनखे पको कयो। वज़ीर आला हाउस कराची में वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि वफ़ाक़ी हुकूमत खां सिंध के मुंतक़िल थियल स्कूलनि बाबति इजलास थियो। इजलास में तालीम वारे वज़ीर सईद खनी, चीफ सेक्रेटरी मुमताज़ शाह, सेक्रेटरी स्कूल एजुकेशन अहमद बख्श नारे जो ऐं ॿियनि लाॻापियल अमलदारनि शिरकत कई। इजलास में ॿुधायो वियो त वफ़ाक़ी हुकूमत नेशनल कमीशन फॉर ह्यूमन डेवलपमेंट ऐं बेसिक एजुकेशन कम्यूनिटी स्कूल सिंध हुकूमत खे ॾिना आहिनि। इहे NCHD ऐं BACS स्कूल्स नॉन फॉर्मल आहिनि। इन्हनि स्कूल्स में उस्ताद 8,000 रुपयनि जी पघार ते पढ़ाइनि था। इजलास में ॿुधायो वियो त CCI जी 42 इजलास में फ़ैसिलो कयो हुयो त NCHD ऐं BACS सेंटर सूबनि जे हवाले कया वेंदा। सिंध में 1,463 BACS सेंटर आहिनि, जिन में 1,463 उस्ताद ऐं 61,001 अरिड़हं शागिर्द पढ़नि था। अहिड़े नमूने टोटल 4,192 सेंटर, 4,425 शागिर्दियाणियूं ऐं 2,36,755 शागिर्द आहिनि। वडे वज़ीर मुराद अली शाह तालीम खाते के समूरनि स्कूलनि खे टेक ओवर करण जी हिदायत कंदे चयो त सिंध हुकूमत इन्हनि उस्तादनि खे 25,000 पघार ॾींदी। सिंध हुकूमत घटि में घटि पघार 25,000 रखी आहे। कुझु अरसे खां पोइ उस्तादनि खे मौक़ो ॾिनो वेंदो त हू टेस्ट ॾियनि। जेको उस्ताद टेस्ट पास करे वञे उनखे पको कयो वञे। वडे वज़ीर स्कूल एजुकेशन खे हिदायत कई त इन्हनि स्कूल्स में फर्नीचर समेत ऐं ॿियनि सहूलियतुनि खे यकीनी बणायो वञे। 4,425 उस्तादनि जी पघार 25,000 करण सां सिंध हुकूमत 1.23 अरब रुपयनि जो इज़ाफ़ी बार बर्दाश्त कंदी।